नमस्कार। सिंधु सागर जे सिंधु चैनल में मां डॉक्टर सुरेश बबलानी अवां सभिनी जी दिली आज्ञा थो कयां। मौसम बदिली चुको आहे। सूरज दक्षिणायन खां उत्तरायण थी वियो आहे। उत्तरायण असांजो गुज़री चुको आहे। अधु सियारो कुतरी चुको आहे। त अञा अधु सियारे जे कुतरण खां पोइ असीं अॼु शुरू था कयूं सिंधी उपन्यास। हेॾे ताईं असीं मज़मून, तनक़ीद, नाटक, कहाणी सभु पढ़ी आया आहियूं। हाणे फिक्शन जो हिकिड़ो ॿियो हिसो उपन्यास। त हलूं था सिंधी उपन्यास जे इतिहास ऐं उन जे विकास ते। उपन्यास नसर जी उहा शाख आहे या उहो बाग़ीचो आहे जंहिंमें लेखक पंहिंजे इज़हार जी कला सां ई गुल, फुल, वण, ॿूटा ऐं गाह पोखे उपन्यास जी कथा वस्तुअ खे किरदारनि जे ज़रिए उन्हनि जी गुफ़्तगूअ सां देश काल जो चिट चिटींदे पंहिंजे मक़सद खे पाठकनि जे अॻियां पेश करे सघे थो। जहिड़ी तरह कहाणी में आहे तहिड़ी तरह ई उपन्यास में आहे, पर उपन्यास में थोरो कैनवास जेको आहे उहो वॾो आहे। इहो उपन्यासकार जे मथां आहे त पंहिंजो उपन्यास कहिड़े समाज जे साम्हूं पेश करे। उहो तारीख़ी हुजे, उहो नाटकी रूप में हुजे, हिकु घटना हुजे या कुझु पात्रनि खे अहमियत ॾींदे पेश करे। उपन्यास जे ज़रिए कंहिं नीति या वीचार खे बि उहो पंहिंजे इज़हार खे साम्हूं रखी पेश करे सघे थो। हिंदीअ जे मशहूरु साहित्यकार मुंशी प्रेमचंद उपन्यास के बारे में चयो आहे, मैं उपन्यास को मानव चरित्र का चित्र समझता हूँ। मानव चरित्र पर प्रकाश डालना और उसके रहस्यों को खोलना ही उपन्यास का मूल तत्व है। यानी उपन्यास में जेको माण्हू आहे उनजी जेका अंदरी झलक आहे उहा सॼी ॾेखारे सघिजे थी कहाणीअ जे ज़रिए। डॉक्टर श्याम सुंदर दास उपन्यास के माण्हुनि जी हक़ीक़ी जीवन जी ख़्याली क्रिया चयो आहे। त भगवती शरण उपाध्याय साहित्य जे ॿियनि इस्मनि वांगुरु उपन्यास के जीवन जो दर्पण चयो आहे। जयशंकर प्रसाद के उपन्यास में नाटक ऐं कविता जी भेट में यथार्थ जो बयानु करण में सवलाई महसूस थींदी आहे। मामलेट जे अखरनि में उपन्यास हिकु वसी ऐं पखड़ियल तस्वीर आहे जंहिंमें जीवन जे किरदारनि खे पढ़ण जी कोशिशि थी कजे जेकी अलॻि अलॻि तबक़नि में विरहायल आहिनि ऐं जिन जा ज़िंदगीअ बाबति अलॻि अलॻि रुख आहिनि, पर उहो सभु कुझु हिक ई सूत्र में पोइ हिक ई रिथा में पेश करे थो सघिजे या पेश कजे थो। मैरी मैकार्थी अमेरिका जी मशहूरु लेखिका आहे। उहा छा थी चवे, उपन्यास आहे थुल्हो मोटो नसुर जो किताब जेको जीवन जी सची कहाणी ॿुधाए। यानी उपन्यास कोई नंढा थोड़ा घणा पेज न आहे, पर हिकिड़ो वॾो थुल्हो नसुर जो हिकिड़ो किताब आहे जंहिंमें सॼी ज़िंदगी हुन किरदार जी अची थी वञे हली पई। चलो त हाणे फास्टर फ्रेंच जे अखरनि में उपन्यास नसुर में अफ़सानो आहे जंहिंजी पखेड़ काफ़ी वॾी थींदी आहे। उपन्यास हिकु वॾो क्रिकेट जो मैदान आहे जिते लेखक रूपी खिलाड़ी पंहिंजी कहाणीअ रूपी बाल खे कलम रूपी बैट सां पंहिंजी शैली ऐं चवण जे ढंग सां खेले पाठकनि खे मोहे सघे थो, जॾहिं कि कहाणी टेबल टेनिस जे खेल मिसल आहे या टेबल टेनिस जी रांदि जे बराबरि आहे। अचो त ॾिसूं उपन्यास जो इतिहास छा आहे। तंहिंखां पोइ पहिरीं ॿियो भाषाउनि में जेके उपन्यास आहिनि उन्हनि जो इतिहास छा आहे ऐं पंहिंजो सिंधी जो उपन्यास जो इतिहास छा आहे। नसुर में कहाणीअ वांगुरु उपन्यास बि सिंधी साहित्य में सभ खां पहिरीं तर्जुमे जे रूप में शामिलु थियो। सिंधी साहित्य जो विकास सिंध में अंग्रेजी हुकूमत क़ाइमु थियण खां पोइ थियो आहे। 1843 में सिंध में अंग्रेजी हुकूमत क़ाइमु थी आहे ऐं धीरे धीरे अंग्रेजी ॿोलीअ जो वाहिपो वधियो आहे ऐं किन सुञाण सिंधियुनि अंग्रेजी भाषा लिखणु पढ़णु सिखी ऐं अंग्रेजी साहित्य जो बि अभ्यास कयो ऐं सिंधीअ में पहिरियों तर्जुमो कयल नाविल जेको आहे उहो 1870 में डॉक्टर जॉनसन जो लिखियलु रासीलास आहे, जंहिंजो तर्जुमो साधू नवलराय ऐं उधाराम थावरदास गॾिजी करे कयो हो। इन ई तर्जुमे में कयल नाविल ते खेनि सरकार पारां इनाम बि ॾिनो वियो। हाणे सरकार साहित्य खे कीअं हिमथाए इन करे उन खे इनाम ॾेई करे अॻियां वधाए थी जीअं ॿिए साहित्यकार बि साम्हूं अचनि ऐं उपन्यास जेको अंग्रेजी जो आहे उनखे सिंधीअ में आणे करे आवाम जे साम्हूं रखनि, पब्लिक जे साम्हूं रखनि। रासीलास खां पोइ रेनॉल्ड्स जे मशहूरु नाविल मिस्ट्रीज़ ऑफ लंडन जे हिकु हिसे जो तर्जुमो 1890 में नेह निभाइण जे सिरे सां अहमद ख़ान जबलवाणीअ पारां कयो वियो ऐं नाविल सर वाल्टर जे तारीख़ी नाविल तालिस्मान जो तर्जुमो तिलसम सिरे सां साधू हीरानंद कयो हो, जंहिंखे सरस्वती मैगज़ीन में
1911 में छपाइण शुरू कयो वियो, माना नाविल जेको उहो क़िस्तुनि में हिकु मैगज़ीन में छपणु शुरू थी वियो वरी। साधू हीरानंद जे स्वर्गवास खां पोइ 1927 में भेरूमल मेहरचंद उनजो तर्जुमो पूरो करे किताबी सूरत में छपाए पधिरो कयो ऐं सिंधीअ में अंग्रेज़ीअ जा घणई तर्जुमा कयल नाविल कहिड़िन आहिनि? मिर्ज़ा कलीज बेग। मिर्ज़ा कलीज बेग खां पोइ नानिकराम धरमदास घणई अंग्रेज़ी नाविल सिंधी में तर्जुमो करे सिंधी साहित्य सां भाल भलाया। हिन साहिब मशहूरु फ्रांसीसी नाविल दुमास जो नाविल काउंट ऑफ मोंटी हसद जी हान 1912 में छपराए पधिरो कयो त रेनॉल्ड्स जे नाले जे नाविल लेहा और स्टार्स ऑफ मिंजरीला खे सितारे मंगरीला सिरे हेठि मुखी सिरूमल 1915 में छपाए पधिरो कयो त जेठानंद थदेमल 1920 में रेनॉल्ड्स जो ई 2 नाविल आहिनि जोज़फ विल्मट एंड मैरी प्राइस खे सिंधीअ में तर्जुमो करे छपरायो आहे। प्रोफेसर मलकाणी साहिब बि हिन में अॻिरा रहिया आहिनि, उन्हनि बि रेनॉल्ड्स जो नाविल यंग फिशरमैन खे गुम थियल संदूकड़ी जे नाले सां स्टूडेंट अख़बार में छपराए पधिरो कयो। अहिड़ीअ तरह मोटूमल गिदवाणीअ फ्रांसीसी नाविल नवीस जे नाविल लेस मिज़रेबल्स खे दुखी इंसान सिरे सां अंग्रेज़ी नाविल नवीस लॉर्ड लाइशन जे नाविल जैनूनी जो तर्जुमो करे छपायो आहे। ऐं 1925 में साईं लालचंद अमर ॾिने महिल ईधार जे अंग्रेज़ी नाविल नवीस जेको आहे उन जो नाविल हार्ट्स ऑफ गोल्ड जो सोन वर्णियूं दिलियूं सिरे सां तर्जुमो करे छपायो आहे। त लीलाराम विलायत राम मशहूरु अंग्रेज़ी लेखिका मिसिस हैरी वुड जे 3 उपन्यासनि जो तर्जुमो कयो आहे। कहिड़ा आहिनि उहे? पहिरियों ईस्ट लिज, ॿियो हैलीब्रिटन जा ॾाखा ऐं डेंसबरी आकह जो किस्सो। इहो 3 नाविल हुननि छपाराए करे पधिरा कया 1925 में। ऐं 1928 में ई भेरूमल मेहरचंद मिसिस स्टोन जे अंकल टॉम्स कैबिन जो तर्जुमो गोल्डन जो गूंदर नाले सां छपरायो आहे। भारत जी 2 ॿोलियुनि मां जेके उपन्यास सिंधीअ में आया आहिनि उहो आहिनि गुल बकावली 1890, चहार दरवेश 1890, हातिम ताई 1894, अलिफ लैला 1898 ऐं गुल खदान। इहे जेके नाविल आहिनि उहे असां वटि ॿियनि भाषाउनि मां तर्जुमो थी करे आया आहिनि। त हिकिड़ो ॿियो नाविल जेको आहे जेको मशहूरु आहे बाबू देवकी नंदन खत्रीअ जो, कहिड़ो? चंद्रकांता संतति। इन ते सीरियल बि ठहियलु आहे, तव्हांखे ध्यानु हूंदो त टीवी सीरियल चंद्रकांता संतति असांखे ॾिसण लाइ मिलियो हो। उहो नाविल जेको आहे उन्हनि जो देवकी नंदन खत्रीअ जो हो, उहो तर्जुमो सिंधीअ में थियो आहे ऐं उहो तर्जुमो कयो सिरूमल सागराणीअ। इहो तर्जुमो कयल उपन्यास पाठकनि में एतिरो त मशहूरु थियो जो इन्हीअ खे ख़रीद करण जे लाइ माण्हू प्रेस जे ॿाहिरां मेड़ करे बीठा हूंदा हुआ। यानी जॾहिं छपजी अचे त छपजी अचण खां पोइ बाइंड थी करे ॿाहिरि प्रेस ते अचे, इन लाइ माण्हू ख़रीद करण लाइ लाइन में लॻाए करे बीहंदा हुआ, जीअं अॼुकल्ह अटे ऐं दाल जी लाइन पई लॻे। दीवान कौड़ेमल चंदनमल बंगाली उपन्यासनि जो सिंधीअ में तर्जुमो करे सिंधी आवाज़ में जागृति आंदी आहे। हिन साहिब बंकिम चंद्र चटर्जीअ जो उपन्यास चंद्रमुखीअ जो तर्जुमो 1819 में छपरायो ऐं कृष्णकांता विल जो तर्जुमो रोहिणी सिरे सां कयो आहे। ऐं आनंदमठ बंकिम चंद्र चटर्जी जो मशहूरु नाविल आहे। 1926 में महाराज देवदत्त कुंदाराम कयो आहे ऐं 1926 में ई वीरूमल मलकाणीअ हरिनाथ मजूमदार जे बंगाली उपन्यास विजय बसंत जो तर्जुमो करे छपरायो आहे। 1930 में छपियल मनोहरदास कौड़ेमल जो उपन्यास सरोजनी बि बंगाली भाषा मां तर्जुमो कयल आहे। ईअं न आहे त सिंधीअ में रुगो अंग्रेजी फ्रांसीसी बंगाली नाविलनि जो ई तर्जुमो थियो, पर संस्कृत साहित्य जी अमर कहाणी कहिड़ी? सती सावित्री जो तर्जुमो कंहिं कयो? हीरानंद खेमसिंह कयो ऐं मोतीराम चंद सां गॾिजी करे। अहिड़ी तरह मोहम्मद सिद्दीक़ मेमण हयातीअ जो पहिरियों दौरु उर्दू भाषा में तर्जुमो करे 1930 में छपरायो आहे। यानी पहिरीं नाविल असां वटि अंग्रेज़ी मां थो अचे, अंग्रेज़ीअ मां पोइ वरी हिंदी, संस्कृत ऐं तंहिंखां पोइ उर्दू। इहे 3 भाषाऊं जेके आहिनि असां वटि तर्जुमे जे रूप में अचनि थी पियूं। महाराज तेजूमल शर्मा पारां हिंदू जीवन ते शाया थींदड़ महावार रसाले सनातन धर्म प्रचारक पत्र में क़िस्तुनि में नाविल तर्जुमो करे छपाया वेंदा हुआ, जिन में हिंदू कुटुंब, हिंदू संस्थाऊं, शील जमुना, नवल लक्ष्मी, नटुओ, चंडालनि जी चौंकड़ी,
नकुली मैडम, पतिव्रता नारी, गंगा जो कुटुंब वग़ैरह वग़ैरह नाविल मुख्य आहिनि जेके क़िस्तुनि में छपिया आहिनि। मिर्ज़ा कलीज बेग जे वल्लाराम उपन्यास 1888 में सिंधीअ में पहिरियों असुल्को नाविल आहे। कहिड़ो पहिरियों असुल्को नाविल आहे? वल्लाराम। इहो 1888 जो लिखियलु आहे जेको सिंधीअ में आहे। इहो पहिरियों वञे थो, लिखे वञे थो। ऐं 1890 में मिर्ज़ा कलीज बेग जीनत उपन्यास छपाराए करे पधिरो कयो, जंहिंखे तकनीकी लिहाज़ सां टेक्निकली जेको चइजे, जेके उपन्यास जेके जुज़ा आहिनि, जेके एलिमेंट्स आहिनि, उन जे हिसाब सां इहो पहिरियों उपन्यास चयो वञे थो। माना 1888 में बि मिर्ज़ा कलीज बेग ऐं 1890 में बि मिर्ज़ा कलीज बेग जो नावल। सिंधीअ में जेके पहिरीं तर्जुमा थियल उपन्यास अंग्रेजीअ तोड़े भारत जी ॿियनि ॿोलियुनि मां आया, उहे घणो करे सामाजिक उपन्यास हुआ। उन्हनि जी जेका कहाणी हुई उहा समाज सां ॿधल हुई, जिन में परिवार जी उणाइनि जो ज़िक्र वधीक हो, समाज खे सुधारण वारा बयान हुआ। उन्हनि में तर्जुमो कयल उपन्यासनि सिंधी पाठकनि में उपन्यास खे पढ़ण जो शौक़ु पैदा कयो। इहे उन खां पोइ असां वटि उपन्यास धीरे धीरे करे वधे थो ऐं विरहाङे ताईं जेके असुल का उपन्यास छपजी करे पधिरा थिया आहिनि, उन जी थोरी ॼाण मां तव्हांखे ॾेई रहियो आहियां। ॾिसो कहिड़ा कहिड़ा आया आहिनि। मिर्ज़ा कलीज बेग जो जीनत 1890, प्रभुदास हुकूमत राय जो अजीब भेट 1892, लालचंद अमरनेमल जो चौथ जो चंड 1905-1906, इहो सरस्वती रसाले में छपियो हो। ऐं 1909 में इहो नॉविल जेको आहे चौथ जो चंड किताबी सूरत में छपियो। अहिड़ी तरह भेरूमल मेहरचंद आनंद सुंदरिका 1910 में, मोहिनी बाई 1917 में, होचंद गुरबख्शाणीअ जो नूर जहां 1915 में, विष्णु शर्मा सतीअ जो त्याग 1925 में, सिंध जो ठोगी 1925 ऐं प्रोफेसर साहिब सिंह शहाणीअ बल्लू खोखर 1929 में उपन्यास छपाए पधिरो कयो आहे। त आतू मीरचंदाणीअ तारनि जो अभ्यास 1930 में ऐं अब्दुल रज़ाक जहान आरा 1931 में, शेवक भोजराज आशीर्वाद 1933 में, दादा शाम 1934 में, रोचीराम सडाणीअ जो नाविल आज़ाद ख़्याल जालूं 1937 में, आसनदास मामतोरा जो नाविल शाइर 1941 में ऐं गुल्ली सदारंगाणीअ जो इतिहाद 1941 में, नारायणदास भंभाणीअ जो मालिण 1942 में, विधवा 1943 में, ग़रीबनि जो वरसो 1946 में। त उन खां पोइ सभिनी खां मशहूरु जेको नाविल थियो आहे उहो प्रोफेसर राम पंजवाणीअ जो कैदी, जेको विरहाङे खां पोइ बि भारत में छपियो आहे। उहो आहे कैदी 1943 में पहिरीं लिखियलु। शर्मिला 1944 में पंजवाणी साहिबु लिखियो आहे। असांजो घर 1945, लतीफ़ा 1945, चांदीअ जो चमको 1947, यानी विरहाङे ताईं 4 नाविल प्रोफेसर राम पंजवाणी लिखी चुका हुआ। निर्मलदास फतेहचंद दलू राय जी नगरी 1944 में लिखी करे पूरो कयो आहे। इहे थी विया हली विरहाङे खां पहिरीं जा लिखियल नाविल। हिंदुस्तान जे विरहाङे ताईं सिंध में असुल्का उपन्यास आङुरियुनि ते ॻणण जेतिरा हुआ। बराबरि तव्हां ॾिसंदा मथे त जेके 1888 1890 खां शुरू थो थिए नाविल, त केतिरा आङुरियूं जेके हथनि जूं आहिनि उहे ई पूरियूं बस थियूं थियनि पयूं। पर 1947 में सिंध मां लॾे अचण खां पोइ साहित्य जे हर क्षेत्र में कुझु सालनि जी माठाई रही आहे। माना 1947 में लॾे आयासीं त 48 49 में मां चवां की कुझु साहित्य में वधीक वाधारो न थियो। रुगो ॿारनि खे चइजे की ईअं पढ़ण जे ख़्याल खां कुझु कहाणियूं पुराणियूं ऐं कुझु नाटक पुराणा उहे पढ़ाया विया। पर नाटकनि जे, नाविलनि जे, कहाणियुनि जे छपण जो सिलसिलो जेको आहे उहो 1950 जे आसपास ई शुरू थियो आहे। कुझु नौजवान लेखक, कुझु पुराना लेखक इहे मैदान में आया ऐं सिंधी साहित्य जी सेवा करणु लॻा। विरहाङे खां पोइ 1950 में अजमेर, भारत जो शहर अजमेर, भारत जीवन प्रकाशन पारां कुमारी तारा मीरचंदानीअ जो पहिरियों उपन्यास कुमायल कली छपाए करे पधिरो कयो आहे। उहो अजमेर पधिरो कयो आहे। कंहिं कयो? केरु हो? भारत जीवन प्रकाश। उपन्यास जे इतिहास में अजमेर पहिरियों ऐं ॿियों उपन्यास छपे सिंधी भाषा ऐं साहित्य जे उसरण में उन्हीअ जी जड़ुनि खे खुपण जो मिसाल पेश कयो आहे। छो जो 1947 में असां लॾे करे आयासीं। माना हिकु वणु जेको आहे, जेको खुतल वणु हो, उहो ज़मीन मां उखड़िजी वियो हली। उन जूं पाड़ूं जेको आहे कीअं लॻनि, उहो कंहिं लॻायूं? उहे अजमेर जे साहित्यकारनि, अजमेर जे प्रकाशकनि लॻायूं आहिनि।
विरहाङे बैदि उपन्यासकारनि में सभिनी खां जेको सरगर्म रहियो आहे उहा राम पंजवाणी सां गॾु गोविंद माली, चंदूलाल जयसिंघाणी, मोहन कल्पना, पोपटी हीरानंदानी, सुंदरी उत्तमचंदाणी, तारा मीरचंदानी, कला प्रकाश, ईश्वरी जोतवाणी, कमल केवलरामाणी, कीरत मेहरचंदानी, राम हिंगोराणी, KS बालाणी, लाल पुष, हरि हिमथाणी, गोवर्धन भारती, सुगंध आहूजा, कृष्ण खटवाणी, आनंद खेमाणी, पदन अभिचंदानी, हरि मोटवाणीअ जा नाला शामिल आहिनि। इहे जेके जिन विरहाङे खां पोइ नाटक माफ़ कजो उपन्यास जेको आहे उहे लिखी करे अवाम जे साम्हूं आंदा आहिनि। उन्हनि मां जेके नावल छपिया आहिनि कंहिंजा छपिया आहिनि, अचो त हिकु भेरो लेखक कहिड़ो कहिड़ो नावल कहिड़े कहिड़े साल में लिखियो आहे उन ते थोरी नज़र विझूं। तारा मीरचंदाणी कुमाइल कली 1950 अजमेर में छपजी पधिरो थियो। उषा 1958, हठ योगी ॿ भाङा 1990 में। लहरुनि जी गूंज 1992, सूरज जी पहिरीं किरण 1998। प्रोफेसर पोपटी हीरानंदानीअ मंजू 1950, हसरतुनि जी तुरबत 1961, जीअ में झोरी तन में तात 1968, सैलाब ज़िंदगीअ जो 1980। हिनखे सैलाब ज़िंदगीअ जो जेको आहे असीं उपन्यास असांजे हिन में आहे कोर्स में बि उहो तव्हां पढ़ंदा हूंदा। एंड उन खां पोइ आहे गोविंद हुकमाणी, देश सां मस्ती 1950, भगवान खिलनाणी, मास्टर जी 1951, गोविंद माली जंहिंखे असीं नावल सम्राट था चऊं, जंहिं लॻभॻि 26 नावल लिखिया आहिनि। उन जा नावल ॾिसो, आंसू 1952, ज़िंदगीअ जी राह 52, जीवन साथी 52, मन जो मीत 1953, पखीड़ा वलर खां विछुड़ियल, इन ते असीं तनक़ीद एंड साहित्य कथा बि कंदासीं 1953, ललकार 1954, चंचल निगाहूं 54, इश्क नाहे रांद 1955, शर्म बूटी 1956, लोक आहे पोक 57, देसी सेण कजन 1958, ॾेही परॾेही थिया 1961, प्यार जी शिकस्त 1961, हिकु इंसान 100 तूफ़ान 1965। इहे कुझु मुख्य नाविल जेके आहिनि मां गोविंद वाली जा तव्हांखे ॿुधाया आहिनि। राम पंजवाणीअ जो ज़िंदगी या मौत विरहाङे खां पोइ वारो नाविल आहे न आहे 1955, धीअर न ॼमन 1957, हिन ते फिल्म बि ठही आहे, शल धीअर न ॼमन 1957 जो आहे। हीउ हिकिड़ो नाविल आहे जेको नावलिस्ट आहे यानी उपन्यासकार आहे जेको कुमारी नाले सां लिखंदो हो। उन 1952 में लिखियो आहे अड़बंग, दाग बेदाग 1955। इहे 2 नावल उन्हनि लिखिया आहिनि। मोहन कल्पना आवारा 1953, लगन 1954, अञा रात बाक़ी आहे 1955, औरत 1956, जिंदगी 57, सुर्ग जी गोला 58, पत्थर जो जिगर मेण जो दिल 1959, विश्वास 1960, रुञ ऐं पाछा 1966, प्यार जी पछाड़ी 1968, जलावतनी 1974। हीउ ॾाढो मशहूरु नावल आहे जलावतनी मोहन कल्पना साहिब जो। माव 1979, कांव ऐं समुंड 1981। उन खां पोइ जेका असांजी लेखिका थी अचे पई उहा आहे सुंदरी उत्तमचंदाणी, जंहिं नावल लिखिया आहिनि किरंदर दीवारूं 1953, प्रीत पुराणी रीत नाली 1957, शिवो रामनाणी गुमान 1953, बहरूपी 1956, वायाणी जो साल मूंखे न मिली सघियो आहे, इन करे मां हिते न लिखियो आहे। ऐं डॉक्टर मोती प्रकाश जेके नावल लिखिया आहिनि अंधारो उजालो 1954, काको कल्लू, आनंद गोलाणी जेको लिखियो आहे उहो आहे 1954 जो मंजू, दास तालिब जेको लिखियो आहे चीख 1954, ऐं मदारी हिन जो बि मूंखे साल न मिली सघियो आहे। चंदूलाल पंजवाणी मुंहिंजी शादी 1954। हाणे हरि हिमथाणी जेको अजमेर जो साहित्यकार आहे उन जेके लिखिया आहिनि नावल उन जा नाला आहिनि अभाॻिण 1954, एक्सीडेंट 1955, आशा 1955, सूनी रात 1956, आस न आस 1957, प्रोफेसर 1958, प्यार रोई ॾिनो 1960, डिंगियूं फिॾियूं लकीरूं 1972, रात जो ॿियों पहर 1982, गुल जलन पिया 1983, माझीअ जा डंग 1991, समय 2001, उसाट 2010। इन खां पोइ बि हिकिड़ो नाटक उपन्यास हरि हिमथाणी साहिबु लिखियो आहे जेको 2022 में 21 में छपजी करे पधिरो थियो आहे, उहो आहे मुक्त बंधन। लक्ष्मण साथी साहेड़ी 1955, JD आहूजा शांत अशांत,
चंदूलाल जयसिंघाणी जंहिं सिंधी नावल जी इर्तिका बि लिखी आहे, उन्हनि जा नावल आहिनि अपराधी 1956, पहाड़ी चोटियूं 1957, बगू बैरिस्टर बादल 1959, साधना जो खून 1962, नंगी पंजरंगी 1963, यूअर ऑनर 1965 ऐं ईश्वरी जोतवाणीअ जेके नावल लिखिया आहिनि उहो आहे मोहब्बत जो त्याग 1956, उल्फत जी आग 1957 ऐं कला प्रकाश जेके नावल लिखिया आहिनि उहो आहे हिकु दिलि हज़ार अरमान, शीशे जी दिलि, हिकु सुपनो सुखनि जो, हयाती होतन रे, वक़्तु विथियूं विछोटियूं, आरसीअ आॾो, परावन जी प्रीत, प्यार, समुंड ऐं किनारो, औखा पंध प्यार जा ही हुननि 2010 में लिखियो आहे। बाक़ी जा सभिनी जा साल मूं हुननि जे साम्हूं लिखी रखिया आहिनि। कृष्ण खटवाणी जेको लिखियो आहे अमर प्यार 61, मुंहिंजी मिठड़ी सिंध 62, आख़िरीन इल्काब 1971, यादि हिकु प्यार जी 1978, 7 ॾींहं जेको असांजे हिन में कोर्स में बि आहे UPSC जे 1985, तरंदड़ बादल 1998, गुंडोमल दूधाणी जेको आहे उन नावल लिखिया आहिनि अर्श जा सुपना धरतीअ जी उलझन 1961, KS बालाणी हिकु राही अनेक राहूं 1961, रात विहाणी प्रह फुटी ऐं लाल पुष्प ऐं कविता पुष्प मिली करे जेके नावल लिखिया आहिनि उहा आहे आत्म मर्यादा 1961 ऐं लाल पुष्प जेको अकेले में लिखियो आहे पाण उहो हिकु सर्द दीवार 1966, हुन जे आत्मा जो मौत 1973, तॾहिं ऐं हाणे 1975, उहा दीवार आसमान ताईं 1981, कुझु न थियण जो हादसो 1982, धरतीअ धिकाणियल 2003, इन खां पोइ आहे असांजो नॉवलिस्ट किशन चंद नागराणी, उहो लिखे थो अमरदीप 61, प्रीति जी राह अणांगी 66 ऐं लक्ष्मी अमेसर जेको नॉवलिस्ट आहे उन लिखिया आहिनि प्यार ऐं दोखो 62, चंदा उर्फ नर्तकी 64 ऐं परम अभिचंदाणी जेको सभिनी खां वॾो असांजो चइजे कि नावलनि सां गॾु गॾु कहाणी सां गॾु मज़मून बि लिखिया आहिनि, उन झरना 1962 लिखियो आहे ऐं उन्हनि जो सभिनी खां वधीक जेको मशहूरु आहे नाविल हिकु ॼर ॿ ॼिभूं 1964 में, ईअं बि 1988 में, कायाकल्प 2000 में ऐं असांजो विष्णु भाटिया साहिबु जेको आहे उन 1963 में लिखियो आहे दर्दन भरी दिलि ऐं कीरत महरचंदाणी लिखियो आहे 1963 में सुबुह नओं गीत, नओं सुबुह नओं गीत ऐं अर्जुन सिकायल लिखियो आहे 1963 में हिकु पुरुष 3 स्त्रियूं कंडन भरियूं राहूं 1966 में, त श्याम सचानंदाणी साहिबु क़िस्मत जा रंग 1964 में लिखियो आहे ऐं सुंदर हशमत राय निरास नारी 1964 में लिखियो आहे, त जीवन बीमा 1966 में हुन लिखियो आहे ऐं सुगन आहूजा साहिबु कंवल जागी उथिया 66 में ऐं गुलाब हिंगोराणी साहिबु भूमि 1966 में, श्याम जयसिंघाणीअ कच्चा धागा 1966 में लिखियो हो ऐं खाईअ जे चौतरफ़ 1974 में लिखियो हो। आनंद खेवाणी साहिबु नावलनि जी जेको आहे सिफ़ में कुझु नावल ॾिना आहिनि उहे आहिनि हिकु शख़्स जी वासना 1970, 2002 में अंतर यात्रा ऐं ॿियो ॾिनो अथऊं रिश्तनि जी धुंध 2002 में ऐं अणलताड़ियल पेचड़ा 2003 में, विज अञा कान किरी आहे 2008, ही बि हुननि जो मशहूरु हिकु नाविल आहे जिन ते सुठी जेको आहे राहजनी चइजे डिस्कशन्स चइजे उहा थी आहे। ईश्वर भारतीअ जेके लिखियो आहे नाविल दीवारूं 1974, त मोतीलाल जोतवाणी साहिबु असांजो लिखे थो नारंगी ट्रैफिक लाइट ते उहो 1974 में, यानी वेटिंग वारी जेका लाइट आहे न थींदी आहे ट्रैफिक ते, रेड ऑरेंज एंड ग्रीन थींदी आहे, त हीअ ग्रीन लाइट जे बदिरां ऑरेंज लाइट ते हिन नाविल लिखियो आहे। गुली सदारंगणी लिखियो आहे आख़िरी इनकलाब 1979 एंड रीटा शहानी साहिब मैडम जेको आहे उन बि सुठा नाविल लिखिया आहिनि, उन नाविल कड़ा लिखिया आहिनि। भंगुरके जी भुणभुण 1985, चंड खां सिंज ताईं 1989, पिरह जी प्याग 1992, छुई मुई 1995 ऐं गूंगे गगन सां गुफ़्तगू 2001, मीरा बाईअ सां वार्तालाप 2002, तिरकड़ा तिरविरा 2004, 7 सुर 7 ॾींहं 2006, बेज़ुबान ज़बान 2010, हीअ असांजी रीटा शहाणी।
ऐं माणिक हिकिड़ो नॉवेलिस्ट आहे, उपन्यासकार आहे, उहो कहिड़ा कहिड़ा थो लिखे। साहा मुठ में हिकिड़ो नॉवेल लिखियो आहे 1986 में, ही नॉवेल बि मशहूरु हुनजो आहे। ऐं हरी मोटवाणी साहिबु जेको कूंज असांजी जेका मैगज़ीन निकिरंदी आहे उनजो संस्थापक हो, उन जेके नॉवेल लिखिया अझो 1990, आख़िरी पन्ना 1997, कौड़ो सच 2000। हिकिड़ो ॿियो कहाणीकार आहे राजस्थान जो ई जयपुर जो रहंदड़ भगवान अटलानी, जंहिं पंहिंजी पंहिंजी रुञ 1995 में जेको आहे लिखियो। ही नॉवेल हुननि हिंदीअ में लिखियो, पर उहो हिंदीअ मां जेको आहे सिंधीअ में तर्जुमो थी करे आयो आहे ऐं हुननि खे साहित्य अकादमी राजस्थान जी जेका आहे उन हिन नॉवेल ते मीरा पुरस्कार बि ॾिनो आहे ऐं हासानंद तनवाणी जेको आहे उन हिन नॉवेल जो तर्जुमो कयो आहे। गोवर्धन भारती सूर जूं 100 सूरतूं 1997 में हिकु नॉवेल लिखियो आहे जेको ॾाढो मशहूरु आहे ऐं उनजी पंहिंजी ज़िंदगीअ जो बि हिकु हिसो आहे, उनजी हीअ कहाणी आहे। रत्ना गोदिया नई नॉवेलिस्ट आहे जेका 2000 खां पोइ अचे थी पई, 2000 जे आसपास थी अचे पई। मुहबत जी मंज़िल 98 में, सोनवरणी कुंवार 2002, सच जो किचिरो 2004, दास गुलाम 2007, खंडहर महल 2008, प्रेमवेश 2008, इश्क 2009, मां केर 2009, मेघा मूर्ख 2010, कारी सूंहं 2010। त राजस्थान जो ॿियो नॉवेल जेको लिखण वारो आहे, उपन्यास लिखण वारो असांजो नंदलाल परसवामाणी, आभा 1999, झोलीअ में भरियो आकाश 2000 ऐं किशोर पाहूजा जीवन जेको लिखियो आहे नॉवेल उपन्यास सुख जी ॻोल्हा 2001, बीना जी शादी 2005, त जगदीश शहदादपुरीअ बि हिकु नॉवेल लिखियो आहे सिक थी सताए 2002 में, त गोविंद खुशालाणी साहिबु पाण हुरियूं तुड़ियूं मायूं 2002, हिकु दफ़ो वरी 2003, गुलिस्तान गलीच थी रहियो आहे 2004। ही गुलिस्तान गलीच थी रहियो आहे जेको आहे उहो कश्मीर जी समस्या जे मथां लिखियलु आहे, आतंकवाद जी समस्या ते ॾाढो चर्चित नॉवेल आहे। प्यार में पाण कहिड़ो 2005, मुल्क त मुंहिंजो 2006, दिलि कर दरख़त दस्तूर 2007 ऐं ऐ अला 2010 जेको आहे हिन नॉवेल लिखियो आहे। मोहन थानवी उपन्यासकार कहाणीकार आहे, पत्रकार आहे, उन लिखियो आहे करतार सिंह 2005, कूच ऐं शिकस्त 2011, त उषा सारस्वत भेण जेको आहे हिकु नॉवेल लिखिया आहिनि एहसास 2007, सैलाब 2015, अमर गोपलाणी लिखियो आहे करामत नाले सां, उनजा 2 भाङा आहिनि उपन्यास जा 2014 में, त गोप गोकलाणीअ जेको आहे सन्यासी नॉवेल लिखियो आहे 2011 में ऐं शीतल भाभी 2015 में, त तेज काबिल साहिबु संतोषी इंसान 2011 में उपन्यास लिखियो आहे ऐं प्रिया सतपाल हिकु नई लेखिका आहे जंहिं 2013 में लिखियो आहे नओ मोड़, ऐं कन्हैयो गोपलाणी भंगड़ो ॻोठ में 2013 ऐं CP ॾेवाणी चोरी जेको आहे हिकु नॉवेल हुन लिखियो आहे, पर उहो आहे जेको आहे हुनजी ॿालपण जी कथा आहे जंहिंखे हुननि उपन्यास चयो आहे। हिननि जा त जेके मां तव्हांखे साल जे हिसाब सां मूं नॉवेल कठा कया हुआ उहे मां तव्हांखे ॿुधाया। ही जेके कुझु नॉवेल आहिनि उन्हनि जा मूंखे साल न मिली सघिया आहिनि, त गोविंद माली ज़िंदगीअ ते राह, जीवन साथी, मन जो उम्मीद, चंचल निगाहूं, जिन, सूरी भाई, सेज, सिमगलर, ये किताब मिलिया त आहिनि पर हुनजो साल मूंखे न मिली सघियो आहे, इन करे मां हिते रुगो बिना सालनि जे तव्हांजे साम्हूं पेश करे रहियो आहियां। दास तालिब जो मदारी, कीरत महर चंदाणीअ जो राति ॾींहं, सुपनो ऐं हक़ीक़त, इहे 2 अलॻि अलॻि नॉवेल आहिनि। कमल केवलरामाणीअ जो आहे हिकु हूअ ॿी मां, 2 आवाज़, हिकु पड़ाॾो, राम हिंगोराणी जो सिंधु, गुनोमल दुधाणीअ जो अर्श जा सुपना, धरतीअ जी उलझन, पुतली, न मांझी न मंज़िल, लुड़कनि जी लड़ी, विछड़िया हो त मिलिया, ऐं लक्ष्मण साथीअ जो नॉवेल आहे उॾड़ी वियूं कूंजूं, ऐं गुनो सांताणी जो आहे वापसि, ऐं विष्णु भाटिया जो जेको आहे दर्दन भरी दिलि। ही जेके नॉवेल आहिनि उहे सभु मां तव्हांजे साम्हूं रखण जी कोशिशि कई आहे। थी सघे थो इन खां अलावा बि कुझु उपन्यास जेका आहे लिखिया हुजनि मुंहिंजी नज़र में न आया हुजनि, पर जेके मुंहिंजी नज़रुनि में आया, जिन जी लेखकनि जे नज़रुनि में आया, जिन जा साल बि मूंखे मिलिया, उहो सालनि सहित मां तव्हांजे साम्हूं रखे सघियो आहियां। विरहाङे खां पोइ हिंदुस्तान में सभ खां पहिरीं तर्जुमो कयल उपन्यास आया थिया, ऐं विरहाङे खां पोइ सिंधी पूरे भारत में
टिड़ी पखिड़िजी विया जिते भारत जी ॿियुनि ॿोलियुनि जो असरु संदनि ते पियो, जंहिं करे उन्हनि ॿोलियुनि जे साहित्य जे वेझो बि आया ऐं हिकु वॾो क्षेत्र चइजे साहित्य रचना लाइ उन्हनि खे मिलियो। असुल खान उपन्यास खां पहिरीं विरहाङे खां पोइ उर्दू, बंगाली, मराठी, गुजराती वग़ैरह ॿोलियुनि जे साहित्यकार जीअं त यशपाल, मुंशी प्रेमचंद, कृष्णचंद, मुल्कराज आनंद, रविंद्रनाथ टैगोर, शरत चंद्र, ताराशंकर बनर्जी, धर्मवीर भारतीय जा नाविल जगत आडवाणी, बिहारी छाबड़िया, जेठानंद लालवाणी इन्हनि तर्जुमो करे छपराया आहिनि। जगत आडवाणीअ पारां धर्मवीर भारतीय जो किताबु गुनाहनि भरियो देवता सिंधीअ में तर्जुमो कयल उपन्यास ज़िक्र जे क़ाबिल आहे। जेसीं ताईं विषय ऐं कला जे नज़रिए सां ॾिसिजे त जेतिरी तरक़ी हिंदुस्तान में सिंधी कहाणी में थी आहे ओतिरी तरक़ी उपन्यास में कान थी आहे। सिंधी उपन्यासकारनि जो दाइरो तमामु महदूद आहे। घणो करे उपन्यास सामाजिक ऐं कुटुंबी मसइलनि जा आहिनि। सिंध जी यादि आहे, प्यार जे जज़्बाती ऐं रवाज़ी जेको आहे उन ते आहे। टिकुंडे या चैन कुंडुनि वारे प्यार ते वधियल आहिनि। चंदूलाल जयसिंघाणी मूजिबि नाविल घणो समाज में अहम पार्ट अदा करणु लॻो आहे। अॻे जो सिर्फ़ु समाज जो प्रभाव हो नाविल मथां, हाणे नाविल जो समाज मथां प्रभाव पवणु लॻो आहे, यानी असरु थियणु लॻो आहे। हीरो शेवकाणी साहिबु असांजो सुठो तनक़ीदकार आहे। मां तनक़ीद वारे चैप्टर में बि तव्हांखे सम्झायो आहियां। उन सिंधी नाविल खे कटघरे में रखी करे हिकिड़ो पूरो किताबु लिखियो आहे। उन किताब में सिंधी उपन्यास जे बारे में हुनजो जेको रायो आहे मां उनखे तव्हांजे साम्हूं चिटणु चाहींदुसि। लिखे थो, असांजे सिंधी नाविल नवीसनि उपन्यासकारनि हेल ताईं उहो ई पियो लिखियो आहे जेको सिर्फ़ु हुननि सां थियो आहे, या उहो लिखियो आहे जेको हुननि चाहियो आहे त हूंद हुननि सां थिए, मगर न थियो आहे, न लिखियो आहे। जेको हुननि न चाहियो आहे त हुननि सां थिए पर थियो आहे, ऐं सभ खां वधीक हुननि उहो बि न लिखियो आहे जेको वेकिरे रूप में ॿियनि सां थियो आहे, इर्द गिर्द जी ज़िंदगीअ में थियो आहे, हुननि जे ईअं न चाहण जे बावजूदु थियो आहे। इन करे शायदि असांजो उपन्यास मामूली ऐं मीडियाकर रहिजी वियो आहे। हाणे ही असांजे हीरे शेवकाणी साहिबु जेको आहे उहो असांजे साम्हूं पंहिंजा वीचार रखिया आहिनि। त हुननि जी जेका ओख ॾोख आहे उन जे हिसाब सां हुन लिखियो आहे। उन ते मां कुझु तनक़ीद नथो कयां, ऐं बराबरि जॾहिं नाविल पढ़ंदासीं त असांखे ख़बर पवंदी। त हाणे अचूं था, विरहाङे खां पोइ अजमेर ई सभ खां पहिरीं तारा मीरचंदाणी ऐं पोपटी हीरानंदानीअ जो उपन्यास छपाए करे अॻियां आंदा, ऐं विरहाङे खां पोइ अजमेर में सिंधी साहित्यकार बि चङे तइदाद में अची करे रहणु लॻा। इन करे उन्हनि जेको आहे नवां नवां साहित्यकार ऐं उपन्यासकार बि असां वटि उभरी करे साम्हूं आया। मां हिते नवां साहित्यकार जेके विरहाङे खां पोइ असांजे साम्हूं आया आहिनि उन्हनि जो ज़िक्र थो कयां। हिन में कहाणी नवीस बि आहिनि त उपन्यासकार बि आहिनि। रुगो उपन्यासकार कोन्हनि, उन्हनि उपन्यास बि लिखियो आहे ऐं कहाणी बि लिखी आहे। उहे कहिड़ा कहिड़ा आहिनि ॾिसो, अजमेर जा जेके साहित्यकार आहिनि, तीर्थ बसंत जेके अकादमी जो पहिरियों इनाम मिलियो, अजमेर में रहंदो, नारायण श्याम, देवदत्त कुंदाराम शर्मा, फतेहचंद वासवाणी, मेलाराम वासवाणी, पारूमल केवलराम, प्रभुदास ब्रह्मचारी, दीपचंद वेलाणी, भाऊ हरिसुंदर, गोवर्धन महबूबाणी भारती, हरि हिमथाणी, ईश्वर चंद्र, हरिकांत जेठवाणी, भगवान टिलवाणी, युधिष्ठिर जी, मिर्चूमल सोनी, रोचो ख्वाबी, सीरू स्या, ही सभु कवि आहिनि। नानिकराम ईसराणी पत्रकार सां गॾोगॾु मज़मून नवीस, नानिकराम चोटवाणी कवि आहे, मोतीराम वलेछा कवि, कीमत राय गुर कवि, ढोलन राही ऐं कमला गोकलाणी। ढोलन राही साहिब जो नालो त गज़ल ऐं गीतनि में असां वॾे शान सां चई सघूं था पिया। कमला गोकलाणी कहाणी बि लिखे थी ऐं मज़मून बि लिखे थी, निबंध बि लिखे थी पई। कमला बुटाणी कहाणीकार आहे। आर के बिजलाणी उर्फ रॉबर्ट, इन्हनि बि कुझु निबंध ऐं कुझु कहाणियूं लिखियूं आहिनि। जेठानंद लालवाणी, एम ची भाटिया ऐं सुरेश बबलानी, ही असांजा जेके आहिनि अजमेर जा साहित्यकार हुआ जेके मां तव्हांजे साम्हूं रखिया आहिनि। ऐं सिंधी उपन्यास कीअं असां वटि वधियो आहे उन जे बारे में तव्हां सां मूं थोरी घणी ॻाल्हि ॿोल कई आहे। तव्हांखे असांजा वीडियो वणंदा हूंदा, अने वणनि था त उन्हनि खे लाइक कयो, सब्सक्राइब कयो ऐं पंहिंजनि यारनि दोस्तनि ऐं मिटनि माइटनि ताईं पहुचायो। वधीक में वधीक मां अर्ज़ु कंदुसि त हिनखे नई टहीअ ताईं पहुचायो, जीअं सिंधी सिखी पढ़ी करे ॿार असांजी पंहिंजी माउ जी ज़ुबान महफ़ूज़ रखे सघनि, सुरक्षित रखे सघनि।
जीअं असां सिंधीअ में वॾा लेखक जीअं पहिरीं थिया आहिनि तीअं वरी नवां लेखक असीं पैदा करे सघूं। महिरबानी, वरी ॿियो वीडियो खणी ईंदुसि तव्हांजे साम्हूं सिंधी उपन्यास जे बारे में, उपन्यास जा जुज़ा ऐं उन उपन्यास खे कीअं लिखिजे इन बारे में। तेसीं ताईं इजाज़त ॾींदा। जय श्री राम, जय भारत, जय हिंद, जिए सिंध, जीअनि सिंधियत खे चाहण वारा।